अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं लतीफ़ जी धरती। बस मां यहाँ जवाद अहमद ऐं तव्हां ॾिसो था मुंहिंजो यूट्यूब चैनल JD सिंधी। तव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। अची वियो सावण फ़क़ीर जो मेलो अची वियो। मेलो लॻराईंदड़ चीफ सरदार शहज़ाद बशीर अहमद हालेपोटो साहब। हिन मेले में सिंध पंजाब जा कोॾी जा पहलवान हूंदा ऐं मल्ह पहलवान हूंदा। हिन में घोड़नि जी डोड़, ढगनि जी डोड़, उठनि जी डांस बि ॾेखारी वेंदी ऐं ॿकरनि जी नुमाइश बि कई वेंदी। ऐं हिन मेले में वॾा फ़नकार बि शिरकत कंदा। ऐं तव्हांखे हाणे आउं एड्रेस सम्झायां। फलकारा मातली टंडो मोहम्मद खान रोड, फलकारा रोड शेख बुर्गियो में ही लॻी रहियो आहे। अचणु न विसारींदा, महिरबानी।